अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरियां हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। यौम आशूरा ते हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी ॾिनल लाज़वाल क़ुर्बानी जी यादि में मुल्क भर में मजलिस अज़ा जारी। मजलिस अज़ा में अहल बैत जी शान ऐं हज़रत इमाम हुसैन जे पुट हज़रत अली अकबर जी आख़िरी अज़ान जो ज़िक्र। अहल बैत मथां थींदड़ ज़ुल्म सितम ख़िलाफ़ अज़ादारनि जूं ज़ंजीरुनि सां मातम। कराची मां मरकज़ी जुलूस निश्ता पार्क मां बरामद। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में यौम आशूरा जे मौक़े ते मातमी जुलूस बरामद। या हुसैन जूं सदाऊं बुलंद। हैदराबाद, ॼाम शोरो, सखर, खैरपुर, कंदकोट, जैकमाबाद, घोटकी समेत नंढनि वॾनि शहरनि में मजलिस अज़ा जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त। लाहौर ऐं शेखुपुरा समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की ऐं तेज़ बरसात जारी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुबुह खां हल्की बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो। अस्तूर में केतिरनि ई कलाकनि खां हलंदड़ बरसात खां पोइ थधि में इज़ाफ़ो थी वियो। पंजाब, बलोचिस्तान ऐं सिंध में 1 अगस्त ताईं तेज़ तूफ़ानी बरसात जो इम्कान। कराची जे मलीर नदी में विंझण दौरान 2 ॼणा ॿुॾी विया। ॿुॾी वेलनि जी सुञाणप इकराम ऐं शाहज़ेब तौरु कई वई। 2 नौजवान शाह फैसल, गुलशन गज़ाली जा रिहाइशी हुआ। पुलिस लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾिया। नाज़रीन, इहे हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।